जी दादा, तव्हां सां छा मसइलो आहे, कहिड़ो मसइलो आहे? साईं असांजो मसइलो इहो आहे, मुंहिंजो नालो गेनो आहे, पीउ जो नालो मेवो आहे, ॻोठ नारो भील आहे। असां ना तलब सां सईद जेको तंग करे थो, मिस्री ऐं पहलाज ऐं जेके दस्तगीर माण्हू आहिनि, जेके 8-10 आहिनि, जे टोले में आहिनि, जेको साईं असांखे मारे थो, आवारा माण्हू वठी थो अचे। वॾेरो किथे जो आहे? हीउ वॾेरो आहे नगर तालके जो आहे, ॻोठ मिस्री साहिब जे तर जो आहे, तालब सां नालो आहे, गुलाम रसूल जो पुटु आहे। ग़रीबनि खे पर साल बि साईं असांखे तंग कया, असांजी सरकारी ज़मीन ते पैसा खाए, जॾहिं ख़र्ची खुटे तॾहिं साईं असांखे अची बीह थो रही, बंदूक खणे साईं मारे थो असांखे, ग़रीबनि खे ॾाढो तंग थो करे ऐं कब्ज़ा कराए थो असांजी ज़मीन ते ऐं चोरियूं बि कराए थो। हीउ माण्हू दस्तगिल माण्हू आहे, हिन में असांखे ख़तरो आहे, हर वक़्त में असांजी जानी माली इहो नुक़सानु कंदो ई कंदो। हरूं भरूं असां साईं ग़रीब आहियूं, डिॼूं था, तंहिंजे करे हुकूमत हिन ते को बि एक्शन खणे, हिन खे कानून जी कार्रवाई करे, हिन ग़रीबनि जो ज़ुल्म मिटाए त असांखे मारे छॾींदो। असांजो ज़िम्मेवारी जेको हुकूमत आहे, ग़रीब मिसकिन आहियूं, असां दाऊं करियूं था SP साहिब खे, IG सिंध खे, DIG सिंध खे, गवर्नर सिंध खे, चीफ जस्टिस खे, त साईं हीउ ॾाढो माण्हू आहे, हिन जो ज़मानत सरकारी तरफ़ां वरिती हुजे, ग़रीबनि सां नुक़सानु न करे, ग़रीबनि खे असांखे मारे न, असां मिसकिन। तव्हां अॻिते दरख़्वास्तूं वग़ैरह ॾिनियूं आहिनि? साईं दरख़्वास्तूं असां DC साहिब खे ॾिनी, SP साहिब खे ॾिनी, IG सिंध खे ॾिनी, DIG सिंध खे ॾिनी, साईं छाछरो थाणे में ॾिनी दरख़्वास्तुनि जो खर्चेल कोन निकितो, मिसकिननि सां ॾाढो ज़ुल्म थियो आहे। हिन जे करे साईं ग़रीब आहियूं, असां वटि पैसो न आहे, हीउ पैसे परवर माण्हू आहे जेको मिसकिननि सां ॾाढो ज़ुल्म थो करे। अच्छा, तव्हां नारे जे तर जा भील आहियो न? जी हा, असीं नारे तर जा भील ग़रीब आहियूं। हीउ सैयद आहे मिस्री साहिब तर जो, असां छाछरे जा आहियूं, इहो नगर तालके जो आहे, मारे थो असांखे। महिरबानी साईं, महिरबानी, थैंक यू।